ना पढ़ा। तू पढ़ी सगी थो पर कुछ टाइम इंतजार कर। जहांगीर जा पी जहांगीर पाण थो जाए। छोरे जो दिमाग ख़राब चाहे इस इज्जत सां वञी कम करे। जेॾी महिल दोस्तनि सां अची वेहूं तो जो इहो तालीम वारो पिट को तो छॾे ई नथो सघे। मां थो ॿुधायां तव्हांजे नंढड़े पढ़ायो स्कूल वया है तुझो दिमाग सही है। तुझे पी के खबर पई ॾाढी मार ॾींदई। छोकरो तुंहिंजो ज़हीन आहे बाबा, पढ़ी पवंदो सुधरी पवंदो। तो जो मक़सद है न इहो घर जो चुल्हो बंदि थिए। जेको हिकिड़ो ॾींहुं अचे 4 ॾींहं जो करो कम दिखदो तो फिर वो घर वञण ॾे लाया बचोरे जी खल। इहो तो ॿुधा जहांगीर किथे आहे? दुकान पे आई। हाँ दुकान ते वेला अचण त ॾीस। बाबा उसका ते मां पी जो अदब करण ला कुछ इनके इजाजत दियोस पढ़ी लिखी ऑफिसर थी। तुझे हथ में टायर ऐं पाना न पुट। तुझे हथ में किताब कलम था ठहण मुंहिंजा पापा। दुनिया वारो पंहिंजी औलाद खे तइलीम सां संवारियो, मुल्क जो नालो रोशन कयो।